हेदर की खरजी कमते अचणगे ओ एरिस से तमा कीए थी पाहे पेट्रोल की पानी मिलाया आई पोए पाहे जा बच्चा थी बाया बस मैंने खेर वो के करो मां है बस मां अच्छा बारी में लो अदा होना चाहिए तज रात कीअं बि करी इन रूंडे वारे छोरे गुस्से खे पूरो करिणो आहे छा अस्सलाम वालेकुम दोस्तों पांजा वेरी जी न्यू आहे ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो दोस्तों वीडियो के मुकम्मल ॾिसंदा कयो ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे हलूं त पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हसीना बेगम जी हिकु नई चाल दोस्तों त हू पंहिंजे भाइटे जे रूंडे जे पुटु पंहिंजे भाइटे गुलशेर खे जंहिंजी शादी आहे दोस्तों त हुनखे मारणु चाहे थी सो बि क़ासिम जे हथां दोस्तों जॾहिं क़ासिम जॾहिं पंहिंजे भाउ जाबिर सां सलाह कंदो त हसीना बेगम मूंखे हीअ सलाह ॾिनी आहे इहो कमु मूंखे करिणो आहे त जाबिर हुनखे जेको आहे त मना कंदो जेकॾहिं तो ऐं असां जेको आहे त गुलशेर खे मारियो त हू पंहिंजे भाइटे जे केस में जेको आहे त असांखे फासाए ऐं चाकरखाने जे आॾो वरी असांखे ई पेश कंदी इन जे करे जेको आहे सुठो आहे त हसीना बेगम जे कमनि खां पासो कर त हसीना बेगम हुनखे ज़रूरु इस्तेमालु कंदी दोस्तों ऐं मां तव्हांखे ॾसींदो वञा जॾहिं गुलशेर जॾहिं मरी वियो दोस्तों त हू पंहिंजे भाइटे मां ई नथी मुड़े दोस्तों त ॿिए कंहिं ते वरी कहिड़ो जेको आहे त रिआयत कंदी आहे हुन से जेको आहे त अहसासु कंदी दोस्तों हसीना बेगम हिकु ज़हरीली नांगड़ बणिजी चुकी आहे जेका सभिनी खे ॾंग हणण में देरी कोन कंदी दोस्तों ऐं मां तव्हांखे ॾसींदो वञा त चाकर ख़ान जीअं हथ में डंडो खयो आहे दोस्तों जीअं खेरूअ हुन खेरूअ खे जेका आहे त धमाल कढी आहे दोस्तों कंहिंजी ॿनीअ ते ग़रीबनि जी ते खेरूअ कब्ज़ो कयो ऐं उन चाकर ख़ान उन ॾींहुं न्यापो मोकिलियो पर हू न्यापे ते बि न आयो ऐं चाकर ख़ान पाण जेको आहे त हथ में डंडो खणी हुते वञे थो ऐं खेरूअ जी जेको आहे त सुठी ख़ातिरदारी करे थो हुनखे मारे कुटे ऐं इहो दुंबो बणाए छॾे थो दोस्तों ऐं हुनखे चए थो जेकॾहिं तो ॾे मूं न्यापो कयो हो त तोखे अचिणो हो तूं छो न आहे इन जे करे मां हिते अची ऐं तोखे पंहिंजी औकात ॿुधाई आहे त चाकर ख़ान जी जेको आहे त औकात छा आहे हैसियत छा आहे दोस्तों मक़सदु ॻाल्हि जो इहो त हू जेको आहे त खेरूअ खे जेका मार कुट करे आहे दोस्तों ईअं ई जेकॾहिं जाबिर ऐं रूंडे वारनि खे मार कुट करे त हू पंहिंजे मक़सद ताईं पहुची सघे थो दोस्तों पर हू ईअं नथो करे दोस्तों ईअं ई चाकर ख़ान खे हली हली करिणो पवंदो जॾहिं हथ में डंडो चाकर ख़ान खयो ई आहे त उहो घुमाए तॾहिं माना जेको आहे त चाकर ख़ान कामयाबीअ जी बुलंदनी खे छूहंदो दोस्तों उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों वरी मिलंदासीं तव्हां सां काई न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों दुआनि में यादि